नाज़रीन, सिंध हुकूमत पारां कणक जो रेट 4000 रुपया करण बाद जरवार शहर जे शहरन उन अघ खे रिजेक्ट करे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जरवार मां कादिर बख्श चनड़। जी कादिर बख्श, शहरन जो छा चवण आहे? जी बिल्कुल, गुज़िरियल बरसातन जिते सिंध में तबाही आणे छॾी आहे, उन हवाले सां सिंध गवर्नमेंट कणिक जो जेको रेट आहे उहो 4000 रुपया फी मण मुक़रर करे सिंध जे मज़लूम माण्हुनि जे वात मां जेको आहे गिराह खसण जी कोशिश कई आहे। इन हवाले सां जरवार जे मज़दूर पेशा माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन बारे छा चवण आहे। सिंध गवर्नमेंट 4000 रुपया कणक करे छॾी आहे। असां ग़रीब माण्हू बरसाति जा मोल ऐं हिन वक़्तु असांजो गुज़ारो 2 खां 4000 बि महीनो कोन थो ठहे पियो। असांखे कोई रिलीफ कोन्हे। असांखे रिलीफ ॾिनो वञे, कणक जो रेट घटि कयो वञे, वधि में वधि एॾो बि 2000 खां 2200 ताईं हिन वक़्तु कयो वञे। जॾहिं फ़सुलु तयारु थिए, जे हारी सां सची आहे हुकूमत त रिलीफ ॾे असांखे जॾहिं असांजो फ़सुलु तयारु थिए। हिन वक़्तु 4000 रुपया असां ग़रीब माण्हू काॾों पूरो कयूं ऐं काथां असां ॿचड़नि जो गुज़ारो कयूं। जी तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो त पहिरियां ई ख़ुदा आफ़त केॾी हुई, मुल्क में सैलाब हुयो, उन खां पोइ केतिरियूं वबाई बीमारियूं उथी पियूं नी, जंहिंखां पोइ असां एॾा परेशान थियाऊं जंहिंजी की इंतिहा कोन्हे। हिकु त कंहिं असांजी मदद न आहे कई, न कंहिं वाहुर बि कई आहे। असांजी इन बरसाति में भाॼाई संदसि हुई, उहा फौत थी वई। असांजो घर किरी पियो, घरनि में पाणी बीजी वियो। असां अॻे ई परेशान हुआसीं, हाणे वरी हुकूमत जो हेॾो वॾो आज़ार उथारियो अथनि। घटि में घटि असां को मानी जो लोलो त वठी खाऊं, एतिरो ज़िंदा रहण ॾियो। ख़ुदा कारण कुझु रहम कयो, भले कुझु रहम कयो। अटा महंगा है, दाल अटा महंगा, गरीब मजदूरी वाला नहीं पहुंची दा केड़े मरू वञू कई बार साईं। असां गरीब मिसकीन माण्हू सॼो ॾींहुं पालिश करूं था पिया। हाणे इन में अटो कणक थी वई आहे 4000 मण। हाणे कणक वठूं, अटो वठूं, सब्जी वठूं, खीर वठूं, गिहु वठूं, पती वठूं, छा वठूं? मज़दूरी में पूराई बि नथी थिए। असांजी गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे जेतिरो थी सघे ग़रीबनि खे रिलीफ ॾियो। गवर्नमेंट जेकी अटो कयो आहे, इहो कणक 4000 कयो आहे। असां ग़रीब हाणे पोइ कीअं ई असां भरे सघंदासीं? असां तमामु मिसकिन आहियूं। असांजी गवर्नमेंट खे अपील आहे कणक जो रेट साॻियो ई करे। साईं, कणक जो रेट बिल्कुलु हिकु इंतिहाई ज़ुल्म आहे। सिंध हुकूमत जो ग़लति फ़ैसिलो आहे। ग़रीब माण्हू जेको डेली 500 700 800 ते ॾियारी कमाए उहो अटो वठंदो या ॿियो सौदो वठंदो, छा वठंदो? वॾो ज़ुल्म आहे। असां पाण तकलीफ़नि में अची विया आहियूं, ग़रीब माण्हू त अलाए छा कंदो। जी बिल्कुलु, तव्हां जरवार वासी मज़दूर पेशा माण्हुनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो चवणु हुयो त असां बरसाति मुतासिर त अॻे ई आहियूं, असांजा घर बि तबाह थियल आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट असांखे रिलीफ ॾियण जे बजाए गवर्नमेंट कणिक जो जेको रेट आहे उहो 4000 रुपया मण मुक़रर करे असांजे वात मां गिराह खसण जी कोशिश कई आहे। हुननि सिंध जे वज़ीर आला मुराद अली शाह खां इहा अपील कई आहे त महिरबानी करे कणिक जो जेको रेट आहे उहो साॻियो बहाल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु कादिर चनड़, काश न्यूज़ जरवार। नाज़रीन, मुख्तियार कार गंबड़ जी ऑफिस ॿारां बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि पारां वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे एहसान चांग। जी एहसान, मुज़ाहिरीन जो कहिड़ो मुतालबो आहे? असां मौजूद आहियूं गंबड़ मुख्तियार कार ऑफिस अॻियां, जिथे गंबड़ जा शहरी ऐं समाजी माण्हू सरापा एहतिजाज आहिनि। जॾहिं त गंबड़ मुख्तियार कार कंहिंखे बि कोई रिलीफ नथो ॾे, न ई जेको आहे पंहिंजी ऑफिस में वेहे थो। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे, हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। 25 ॼणो मुख्तियार कार ऑफिस जा चकर कटे खटे मुख्तियार कार डीसी ऑफिस आहे, मुख्तियार कार मीटिंग कबा फलाणे जाइ ते टीरे जाइ ते मिलण लाइ कोच जे लाइ दरख़्वास्तूं ॾेई छॾियाऊं। असांजे हद जो तपेदार आहे मला उन वटि वञूं था काका ताड़ दरख़्वास्त फलाणे मुख्तियार कार ऑफिस पई असांखे मिलादी कंदासीं, उहे बि नथा कल तवल। असांजो घर किरी पियो आहे, 14 दीवारी किरी पिया, 6 कमरनि जॻह हुई उहा किरी पई आहे। टेंट वग़ैरह तव्हांखे को ॾिनो? टेंट वग़ैरह लाइ घटि में घटि 40 चकर वियो आहे। रायलिंग होटल जे पोइ पासे पिया अथल गोदाम भरियो, बीघे में अचनि था। जे तूं हुनजो मनपसंदि माण्हू आहे हुनखे लाइ ॾेई था साईं, कुझु बि न मिलियो आहे, टेंट बि न मिलियो आहे, न असांखे कुझु ॿी शइ मिली आहे, न दरख़्वास्तूं असांजूं करायूं वयूं, उहे उते ई मुश्तियार कार रखी फिटी कयूं। ॿुधी, हिते पंध करे करे असांजी ॿेड़ी ॿुॾी आहे त का शइ असांखे न माना मुश्तियार कार हौसल कई, न उनजे हेठियनि ई। अॼु ॾिसो त कॾहिं बि असांखे ईअं चऊं त बाबा कहिड़े मसइले लाइ अचो था, छा था कयो? छा तव्हांखे राशन वग़ैरह बि कुझु बि न साईं, कुझु न ॾिनो अथऊं। का बि शइ न मिली आहे। असां मुख्तियार कार 2-3 दफ़ा आया आहियूं, दरख़्वास्त बि जमा करायूं आहिनि। जज साहब वरी बि दरख़्वास्त मोकिली आहे, को बि असां पुछण में न आयो आहे, न खाधो मिलियो आहे, न पीतो मिलियो आहे। असां जानवर अस्पताल मिले बेरानी में असां का बि न 2 ॾींहं 3 ॾींहं ॾिनऊं, वरी ज़ाहिर कोन थिया। का बि शइ थी मिले, असां पंध करे करे थकिजी पिया आहियूं,
को मिले तो न छा न छू असां से परेशान लॻा पिया जेके जॻहियुनि जूं तव्हां दरख़्वास्तूं ॾिनियूं मुख़्तियार कार ऑफिस में छा उहे फॉरवर्ड करे उते तपेदार वटि पुगियूं आहिनि? न कोई न आयो आहे, न तपेदार आयो आहे, न मुख़्तियार कार आयो आहे, को रिज़ल्ट बि न खण आया आहिनि। हिन महिल जो तव्हां मुख़्तियार कार ऑफिस आया हो त मुख़्तियार कार वेठो आहे हिते? मुख़्तियार कार कोन्हे, को जमल अचंदो असां मिले ई कोन थो, आहे ई कोन। हाज़रीन, जीअं त मुतासिर माण्हुनि जा तव्हां वीचार ॿुधा, हुननि जो इहो ई चवणो हो त मुख़्तियार कार गंबड़ जेको आहे उन DC साहिब जे हुकूम खे बि थुॾे छॾियो आहे। ऐं जॾहिं त DC साहिब जे हुकूमत ते जेको ग़रीबनि लाइ आयो राशन ऐं जेको सामान हुयो उहो कंहिं बि ग़रीब खे न मिलियो, बल्कि उहो पंहिंजे मनपसंद माण्हुनि ऐं पंहिंजे मनपसंद जेके उन्हनि जा माण्हू रखियल आहिनि उन्हनि खे ॾिनो वियो आहे। पर ही मुतासिर माण्हू अञा बि खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ऐं जॾहिं त हिननि जो इहो बि चवणो हो त असां पंहिंजे जॻहियुनि जूं जेके दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि उहे बि हिन महिल ताईं उहे हज़ारनि जे तादाद में पियूं आहिनि, पर जेके उहे फॉरवर्ड थी तपेदार वटि न पुगियूं आहिनि। जॾहिं त मुख़्तियार कार रुॻो पंहिंजे साहब जा कन्ना टारी थो करे ऐं उहो असांजी काई बि वावर नथो करे। कैमरामैन टीम सां गॾु एहसान अली चांग, कास्ट न्यूज़ गंबड़। नाज़रीन, ख़ैरपुर नाथन शाह जे शहरनि जी का बि वाहुर न थी सघी आहे ऐं जंहिं सबबि उते केतिरियूं ई बीमारियूं कर खणण लॻियूं आहिनि। असां सां लाइन ते मौजूद आहे ख़ैरपुर नाथन शाह मां मोहम्मद हसन खोसो। जी मोहम्मद हसन, तफ़सीलनि खां आगाह कंदा। आज बिल्कुल हिन वक़्तु असां ख़ैरपुर नाथन शाह बिरसन चौक ते वेठा आहियूं। वॾे तादाद में माण्हू मुतासिर असां सां गॾु आहिनि ऐं उन्हनि कल्ह खां वठी इहो ई ऐलान ॾिनो ऐं उन्हनि अल्तिया कई माण्हू सभु माण्हू जेके हज़ार तादाद में गॾु थी वञो। असां ख़ैरपुर नाथन शाह में बोर्ड जो पाणी संगीन सूरत हाल अख़्तियार करे चुको आहे, जंहिं मां बदबूदार थी चुको आहे, जंहिंमें सभई बीमारी जनम वठियूं ऐं अलाए त कहिड़ो वायरस थी आयो आहे। सब बुलाए साग के चकन के असांखे कटो बि न मिलियो, सभु घर में मिल गया अथनि ऐं ॾाढा लख मिली विया आहिनि। त बि घर खणी वियो मुला वरी चई वञो जो ई मां 1100 रुपया ख़र्च करे वियो आहे, कटो कोन मिलियो। वञी दादू वञो, दादू खां वरी जोई बारे खां ख़ैरपुर सभु रखंदा था वञनि घर में। ॾाढा लख हिननि खे मिलिया, मूंखे पाण ख़बर आहे। 10,000 तेलो खणी आया, हिकिड़ो कटो असांखे कोन मिले। ख़बर नहीं, कल माण्हू पाड़े वारनि खे बदबू ते ख़बर पई आहे जे लाइ पाड़े वारा पुट न पुॼी सघे में असां वेठा मिक्स थी वियो आहे। इन में अहिड़ा जरासीम पैदा थी विया आहिनि जेको असां घिरी ऐं पंहिंजे घर खां निकिरी हिते अचूं असां बीमार वरी सभु तड़पी उन किने पाणी में अचूं था अला ॾिसे थो असां बीमार थी पिया। को बि घर जो माण्हू ख़राब आहे जेको असां रहूं था सभु जरासीम पाणी में खारस आहे, खारस बीमार थी बावजूद सफ़ा बीमार थी कोन ॿार हिते सभु परेशान आहियूं। पाणी बसि नेकाल कयो वञे, कुझु बि न खपे, असांखे पाणी नेकाल करायो वञे। नादरीन, डोकरी जी माछी कॉलोनी जो नौजवान सुहेल अहमद माछी गुर्दनि जी बीमारी में मुब्तला थी गुर्बत सबब इलाज खां महरूम आहे ऐं ज़िंदगी ऐं मौत जे बेवाटे ते बीठल आहे। तफ़सील असां सां लाइन ते मौजूद आहे सराई इम्तियाज़ गुलाची। जी इम्तियाज़, नौजवान जो छा चवणु आहे? हिन महिल असां पहुता आहियूं डोकरी बाईपास लॻ आहे माछी कॉलोनी, जिते बरसाति सबबु हुननि जा घर घाट त किरी पिया आहिनि। पर हुते हिकिड़ो हुननि जो नौजवान आहे 22 सालनि जो सुहेल अहमद, जेको गुर्दनि जी बीमारी में मुब्तला आहे, जंहिंजे लाइ हुननि जे वारसनि जो चवणु आहे त असांजो हिन बरसाति में हर शइ ख़तमु थी वई आहे, घर घाट गिरी तबाह थी विया आहिनि। ऐं असांजो नौजवान जंहिंजो हिकिड़ो गुर्दो अॻ में ई ख़तमु आहे, ॿियो बि जेको आहे सो हिन महिल ख़तमु थी वियो आहे। त हुनजे लाइ हुननि वसवार न गवर्नमेंट खां अपील कई आहे त ख़ुदा असांजे नौजवान जी मदद करे असांजे नौजवान जी ज़िंदगी बचाई वञे। अचो त हुन बारे में हुनजे वारसनि खां पुछूं। अब तूं कॾहिं खां बीमार आहे? साईं मूंखे 7-8 साल थी विया आहिनि। हिकिड़ो गुर्दो अॻे निकितल आहे, हाणे ॿिए में बीमारी लॻी आहे, उहो ख़तमु थी वियो आहे। डॉक्टर चवंदा 7-8 लख ख़र्च थींदो, उन खां बावजूदि माना चवंदा थी सघे त बुकी मटिजे, उन खां बावजूदि 7-8 लख रुपया का घुरजंदा डॉक्टर। हाणे तव्हां छा था चयो गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो था कयो तव्हां? बराए महिरबानी घणी में घणी असांजी मदद कई वञे ऐं
मुंहिंजी जान ई बचाई वञे। ही तव्हांजो छा थियो लंगड़ो? मुंहिंजो पुटु आहे वॾो। तव्हां छा था चओ हाणे? तव्हांजो गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो आहे? असां चयो असांजे नंढड़े माना मदद कनि, महिरबानी करे मौला कुझु करे उन्हनि खे बि, गवर्नमेंट खे, असांजे शहर वारनि खे, नौकरी वारनि खे महिरबानी करे मुंहिंजे पुट जी माना ज़िंदगी बचाए। अम्मा तव्हांजो पुटु कॾहिं खां बीमार आहे? मुंहिंजे 8 साल थी विया आहिनि, मुंहिंजो बीमार आहे, मुंहिंजे खे हाणे सफ़ा ख़तमु थी आहे बुकी, असांखे रुपए न आहे, असांजे मींहनि तबाह करे छॾियो आहे, बेरोज़गारी लॻी बेरोज़गारी मुंहिंजे न जान बचेगी वञे थी जानी, मूंखे मदद खपे। असां पुराणी ॾिसी पिया रोऊं बाबा, असांखे कुझु नई वई आहे, असांखे सरकार मदद करे, असांजो ख़ुशि चए असां मदद करे सरकार असांजो खे असांखे सरमाएदार जेके आहिनि उहे असांजी मदद कनि, असां मदद कनि। असां बचो ॾिसी रहूं पिया था, असांखे परेशानी नई जवान वञी वेठी अथसि, असांखे ॾाढी कुराड़ी खे परेशानी, असां रहूं था असांजी मुंहिंजी वही ॾिसी भाई मदद कयो सरकार, असांजो बचो ख़ुशि थिए। ही मुंहिंजो भाइटो आहे, लाइलाज आहे। हाणे हिन वक़्तु असां 60-70 जेकी हुया उहे ख़र्च थी विया, बोर्ड जा इहे हाल आहिनि, मींहं जा जो का शइ न बची आहे असां वटि। हाणे हींअर चवनि था डॉक्टर कराचीअ खणी वञूं, हाणे असां वटि कुझु बि कोन्हे को, उन करे असां अपील था कयूं सरमाएदारनि खे, नौकरीअ जे शहर वासियुनि खे, सभिनी खे त असां माली मदद कई वञे त असां हिन जो इलाज कराए सघूं। जी जीअं त तव्हां ॿुधो त ही नौजवान सोहेल अहमद माशी जेको तक़रीबन गुज़िरियल 8 सालनि खां वठी बीमार आहे, जंहिंजो हिकिड़ो गुर्दो अॻ में ई ख़तमु हुयो ऐं ॿियो गुर्दो बि हिन महिल हुनजो ख़तमु थी वियो आहे, जंहिंजे लाइ हुननि पंहिंजो अलाह ताला विकिणी इलाज करायो आहे। उनजे बावजूद बि हुननि अहिड़ो ठीकु न थी सघियो आहे, हुननि जे वारसनि जो चवणु आहे त ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो, असांजो हिन ताज़ुनि बरसातुनि में घर घाट हर शइ ख़तमु थी वई आहे, असांखे खाइण लाइ बि कुझु कोन्हे को, त असां पंहिंजे नौजवान जो किथां ख़र्च करे ऐं किथां इलाज करायूं। हुननि गवर्नमेंट खां ऐं वस वारनि खां अपील कई आहे त ख़ुदा असांजी मदद करे असांजे नौजवान जी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन शहजाद कोलाची सां गॾु आउं आहियां असरा इम्तियाज़ कोलाची। नाज़रीन, बोड ऐं बरसात मुतासिर बागड़ी बिरादरी बेयारो मददगार थी बचाव बंद मिठाणी वेझो मौजूद आहे, पर संदन कंहिं बि सहार नाहे लधी। इन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे निज़ामुद्दीन मशहूरी। जी निज़ाम, तफ़सील खां आगाह कंदा। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मिठाणे टाउन जे बचा बंद ते असां मौजूद आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही जेके बागड़ी बिरादरी आहे, इन्हनि जा घर ॿुॾी विया बरसात में ऐं तक़रीबन 9 खां 10 फुट पाणी जेको आहे इन्हनि जे घरनि में बीहजी वियो। उतां ही अची पंहिंजा पखड़ा ॾे कखा मां घर ठाहे कचे वारे बंद ते रहाइश पज़ीर आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु त हिननि वटि को सरकारी कामरो न आयो आहे, न को चूंडियल नुमाइंदो हिननि वटि लड़ी आयो आहे। गैस्ट्रो सबबु हिननि जो हिकु नौजवान बीमारी में फोत थी वियो ऐं इन्हनि वटि हिकु महिरबानी, मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे साईं, बिना डॉक्टर बि कोन आयो आहे, मींहनि में पुड़े। तव्हां हुनजो इलाज छो कोन करायो? पैसा कोन आहे साईं, असां वटि ग़रीब माण्हू ॿुॾी चरी निकिता आहियूं बाबा, पैसो ॾोकड़ न आहे, रुपयो बि अठाना। जेके महिमान तॾे ते वेठा आहिनि, तव्हां वटि तव्हां का भत जी देग लाहे सघिया आहियो या इहे वीचारा बुखो ते वेठा? का बि कोन ॾिनी आहे बाबा, न को देग ॾिनी आहे, न को राशन ॾिनो आहे, का शइ न मिली आहे असांखे ग़रीबनि खे। बुख हुन ते बचड़ा रीड़ियूं पिया था कनि। हिते बंद ते वेठा आहियूं, इहो न सरकार आई आहे न ज़मींदार को आयो आहे। असांजो माण्हू हिकिड़ो नौजवान गुज़ारे वियो आहे हिते, न हिते देग खणी आया आहिनि बंद ते, न ॻाल्हि न मुआर। असां महिमान ॾिसो भले ॾांहुं तॾो असांजो भले ॾिसी सघो था तव्हां, ॿुधरी असांजो ऐलान आहे, ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं सभु। तव्हांखे भला हिन वक़्तु ताईं राशन टेंट या मच्छरदानियूं का ॾिनियूं आहिनि या कुझु बि न? असांखे कुझु न मिलियो आहे हिते, का शइ न मिली आहे, न मच्छर कंहिंखे हिते रुपयो न अटाना, कुझु ई कोन आहे। महिमान मड़ो वेठो आहे दर ते, असीं हुजे त मां ॾियां कुझु, अहिड़ा महिरबानी हुजे त असांखे ॾेई वञो। तव्हांजो भला जेको नौजवान गैस्ट्रो में फोत थी वियो आहे त तव्हांखे केरु मदद करण जे लाइ आयो या डॉक्टर आया या राशन वग़ैरह भत जी देग ॾिनी आहे? कंहिं कोन ॾिनी आहे, केरु कोन आयो आहे हिते। महिरबानी कयो, असांजी मदद कयो, कुझु पैसनि जी महिरबानी कयो बस। असां हिन वक़्तु टाउन कामेट मिठाणे कचे वारे बंद ते जॾहिं असां पहुतासीं त असांखे तमामु हिकु दुख भरियो दास्तान नज़र आयो त ही बागड़ी बिरादरी जेके आहिनि, छा इहे इंसान न आहिनि?
छा इन्हनि जो काथे बि को हक़ कोन्हे। हिन वक़्त ताईं हिननि वटि न को सरकारी कामरो अची सघियो आहे, न को चूंडियल नुमाइंदो अची सघियो आहे। हिननि जो नौजवान पैसा न हुजण सबबि फोत थी वियो आहे ऐं उन खां पोइ हिन जो चवणु आहे त परे ओरे खां जेके असांजी बागड़ी बिरादरी फोतगी ते थियण आया आहिनि उहे बि बुख उञ ते हिते निढाल वेठा आहिनि थिया ऐं का बि असांजी मदद न कई आहे, न असांखे किथां राशन मिलियो, न असांजी का मदद कई। हिननि ॿाहूं